पाकिस्तान जी धरतीअ ते कंहिं बि क़िस्म जी अगराई जो मुंहंतोड़ जवाब ॾिनो वेंदो। हक़ जी जंग ऐं बुनियादुल मरसूस में पाक फ़ौज जी हिकमत अमली दुनिया ॾिठी। हवाई फ़ौज न रुॻो दुश्मन जे जहाज़नि खे किरायो पर तारीख़ जोड़ी। मई में दुश्मन पाकिस्तान जी ताक़त ऐं हुनुर ॾिसी वाइड़ो थी वियो। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू जो तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त पाकिस्तान मिलिट्री अकेडमी दुनिया जी बहितरीन अकेडमीज़ मां हिकु आहे। सियासी ऐं अस्करी क़यादत आलमी सतह ते अमन जे क़याम जे लाइ वाखाण जोगी आहे। PMA काबुल में 153 लॉन्ग कोर्स ऐं अलाइड कोर्स जी पासिंग आउट परेड। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर परेड जो बहानो कयो। पास आउट थींदड़नि में 153 PMA लॉन्ग कोर्स, 38 टेक्निकल ग्रेजुएट कोर्स जा कैडेट्स शामिल, 72 इंटर कोर्स, 15 मुजाहिद कोर्स, 27 लेडी कैडेट कोर्स जा कैडेट भी शामिल। ईरान सां डील जो अमल सुठी तरह हलंदड़ आहे। ॻाल्हियूं हफ़्ते जे आख़िरी ॾींहनि में बि जारी रहंदियूं। अमरीकी सदर ट्रंप जो एरिज़ोना में तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त ईरान हाणे कॾहिं बि एटमी हथियार हासिल न करे सघंदो। ईरान सां डील तहत रक़म जी ॾे वठि न कई वेंदी। पाकिस्तान जो वज़ीर आज़म ऐं फील्ड मार्शल ज़बरदस्त शख़्सियतूं आहिनि। हिननि मदद कई, हू ॿिन्ही जो तमामु घणो थोराइतो आहे। नेटो तरफ़ां कालाई मदद जे लाइ पुछियो वियो पर खेनि 2 महीना पहिरियां मदद जी ज़रूरत हुई। हाणे बिल्कुलु ज़रूरत न आहे। अमेरिका ईरान ॻाल्हियुनि में रुॻो कुझु नुक़्तनि ते इतफ़ाक़ थियण रहियल आहे। अनातोलिया डिप्लोमेसी फोरम में मुबाहिसे खे ख़िताब कंदे नायब वज़ीर आज़म इसहाक डार चयो आहे त हू पहिरें ॾींहं खां ईरान अमेरिका तकरार जे हल जे लाइ सफ़ारती कोशिशूं करे रहिया हुआ। 47 सालनि खां पोइ ईरान अमेरिका ॻाल्हियुनि जे टियाकड़ी पाकिस्तान जे लाइ फ़ख़्रु जोगी आहे। छिकताण सबबि खिते जी मैशियत ऐं वापार मुतासिर थियो। लबनान में सीज़ फायर खां पोइ हुरमज़ लंघ वापारी जहाज़नि जे लाइ खुलणु इंतहाई सुठो सवणु आहे। अमेरिका रूसी तेल जी ख़रीद ऐं विकिरे ते पाबंदियूं वधीक 1 महीने जे लाइ हटाए छॾियूं। अमरीकी नाणे वारे खाते जो चवणु आहे त रूस खां तेल 16 मई ताईं बिना कंहिं पाबंदी जे ख़रीद करे सघिजे थो। क़दम जो मक़सदु आलमी मंडियुनि में पैदा थींदड़ तेल जे खोट ख़तमु करणु आहे। वज़ीर आज़म डीज़ल जी क़ीमत में 32 रुपया 12 पैसा फ़ी लीटर घटिताई जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म हाउस मां जारी कयल पधिराई मूजिबि वज़ीर आज़म जी मंज़ूरी खां पोइ डीज़ल जी क़ीमत 385 रुपया 54 पैसनि मां घटिजी 353 रुपया 43 पैसा थी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त तेल जी क़ीमतनि में घटिताई जा असर जेतिरो जल्द मुमकिन हुजनि आवाम ताईं पहुचाया वेंदा। दड़ो भरिसां ठट्टो शुगर मिल वटि रोड हादसो, 2 भाइर समेत 3 ॼणा फौत, 2 ज़ख़्मी। ठट्टो सिजावल मेन रोड ते कार सां हादसो पेश आयो। हादसे में ॻोठ रटा सूबरो सां वासी 3 ॼणा वापारी इनायत सूबरो, ममताज़ सूबरो ऐं फैज़ान सूबरो फौत थी विया। 2 ॼणा न्याज़ सूबरो ऐं सुहेल मेमण ज़ख़्मी थी पिया। हादसे खां पोइ फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौती इनायत ऐं ममताज़ सूबरो सॻा भाइर हुआ। ऐं घारे भरिसां नई आबादी में नौजवाननि विच में छेड़ो, फायरिंग में 2 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल।